मशकरन जो गोठ तई मशकरन जो हाँ मशकरन जो गोठ तई। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ तव्हांजो पंहिंजो ख़ादिम हुसैन थईम सूबेदार सूतली लखनि करोड़ जा केस था हल कयूं न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे। हाणे बि तव्हां लाइ लखनि करोड़ जो ड्रामो खणी था अचूं, साॻियो ई ड्रामो मशकरन जो ॻोठ। जिथां कड़ी टुटी उतां ई कड़ी जोड़ींदासीं। 181 ते ख़तमु थियो, 182 खां शुरू थींदो। ही लखनि करोड़ जा केस था हल कयूं न चांहि न लखनि करोड़ जा केस था हल कयूं न चांहि न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे। सॼो ॾींहुं तव्हां असांजो विञायो आहे। हलो थाणे ते लॻे थो सॼो ॻोठ तव्हांखे मारण जे पुठियां लॻो पिया। इन खां हिते उबो थो थी थो इंशाल्लाह तव्हांखे एतिरो वणंदो, मुंहिंजे ख़्याल में त अॻु में खां वधीक वणंदो, छो जो हिन दफ़े राइटर मां आहियां न। माफ़ कजो, ड्रामो ॾिसण न विसारींदा सिंध टीवी ते। मशकरन जो गोठ तई मशकरन जो हाँ मशकरन जो गोठ